हाँ ॾिसो ही मुलाक़ातूं ऐवान सदर में इमरान ख़ान साहब जी जेका मुलाक़ात मुबैना, लेकिन इहे ॻाल्हियूं मतिलबु ज़रे घटि तस्दीक थियल आहे त हुते मुलाक़ात थी ऐवान सदर में। इमरान ख़ान जंहिंमें सदर अलवी साहब जेको चवंदो रहियो त आउं ट्याकड़ी कयां पियो, कोशिशि कयां पियो, त दरअसल को मुलाक़ात हुते अरेंज कई वई हिकिड़ी सगारी शख़्सियत, ज़ाहिर पाण सभु सम्झूं था त कहिड़ी सगारी शख़्सियत आहे मुल्क में, हुनजी ऐं इमरान ख़ान जी। इहे कोई ताज़ी न थियल आहे, हिन खे काफ़ी टाइम थी वियो आहे, मुंहिंजे ख़्याल ॿ टे हफ़्ता थी विया आहिनि। जंहिंखां पोइ इमरान ख़ान खां पुछियो वियो त इमरान ख़ान साहब चयो त मैं झूठ में बोलता नहीं हूँ और सच में बता नहीं सकता हूँ। हाणे अलाए छा हूंदो आहे, मतिलबु इहा त पाणे सम्झे न सम्झे न आउं कोन ॿुधाईंदुसि। जी हा, माना तरदीद बि न कई, दैट मीन्स की मुलाक़ात थी आहे। अॼु मरीम नवाज़ बि तस्दीक करे छॾी त अहम मुलाक़ात थी आहे ऐवान सदर में, ऐं जेका कामयाबु न थी सघी। मरीम नवाज़ को न्यूज़ ब्रेक न कई आहे, या अॻु में ख़बर हुई त हुन में को खड़तेल न निकिरी सघियो। सो माना तय थी वियो त चीफ साहब वञनि था नवंबर में, लेकिन हिन महिल बि असांजा जेके आर्मी चीफ आहिनि हू यूनाइटेड स्टेट्स में आहिनि। जी हा, ज़ाहिर हाणे रिटायरमेंट में बाक़ी 2 महीना बचिया आहिनि, लेकिन हू ज़रूरी कुझु हूंदियूं मुलाक़ातूं 2-3 महीना, महीनो बस, महीनो, हा अक्टूबर हले तो हा अक्टूबर, सही ॻाल्हि आहे, 2 महीना बस, लास्ट टेक्निकली 29 नवंबर ताईं। बस बराबर। हा, सो अगरि हिन महीने जे आख़िर ताईं समरी शायदि पास थी वेंदी नए चीफ जी। सो ख़ान साहब छा ॻाल्हियूं करे रहियो, छाकाणि त हाणे त जेको कुझु करिणो आहे उहो ईंदड़ खे करिणो आहे या न करिणो आहे। अगरि न्यूट्रल बि रहणो आहे, गैर जानिबदार बि रहणो आहे, त ईंदड़ खे रहणो आहे। जी हा, त ज़ाहिर ॻाल्हियूं जेके थी रहियूं हूंदियूं उहो ईंदड़ जे बारे में थी रहियूं हूंदियूं, त हू इमरान ख़ान साहब हुन सां मुतमइन थिए थो या नथो थिए, या जीअं मामलात आहिनि। ऐं हीअ जेको अञा डेट नथो ॾिए इमरान ख़ान साहब, ऐं बार बार तव्हांखे चवां पियो अॼु बि न ॾिनई, त लॉन्ग मार्च जी डेट हू इन करे न पियो ॾिए त अञा हू शयुनि खे रस्ता खुलिया छॾणु चाहे थो त हुन सां ॻाल्हियूं कयूं वञनि। हाणे ॻाल्हियुनि में 2 शयूं घुरी रहियो आहे न इमरान ख़ान। बुनियादी हींअर फौरी नोयत जो मसइलो इमरान ख़ान साहब जो आहे त जेको नेक्स्ट चीफ हुजे हुनजे नाले में इमरान ख़ान जी बि राय वरिती वञे। जी हा, हाणे इहो राय शहबाज शरीफ़ त वठंदो कोन, त माना इंस्टीट्यूशन ई वठे, ज़ाहिर आहे हुनजो टेक वठे इमरान ख़ान जो। सो इंस्टीट्यूशन अगरि टेक वठे या राय वठे इमरान ख़ान खां इदारो, त ज़ाहिर आहे पोइ इदारो हुन सां हिकिड़ी के ॻाल्हियुनि में अचे। सो जेको पोइ हाणे हिन ॻाल्हि खे तव्हां फवाद चौधरी जी ॻाल्हि सां ॻंढे ॾिसो त फवाद चौधरी चए थो असीं बिना तसादुम जे इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइणु चाहियूं था। उहो चए थो त हुकूमत छा, हुकूमत दही खा रही आहे। दादा हुकूमत अहिड़े मामलनि में असांजे मुल्क में इररेलेवेंट हुजे थी न, जेका हिकिड़ी पॉपुलर फोर्स हुजे थी ऐं इस्टेब्लिशमेंट हुजे थी। अमूमन असां वटि तव्हां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी ट्रैक रिकॉर्ड ॾिसो, ऐं हुन खां बि अॻु त छेड़ो हूंदो आहे जेको पॉपुलर फोर्स हूंदी आहे ऐं इस्टेब्लिशमेंट हूंदी आहे, बाक़ी जेका सिटिंग गवर्नमेंट विच में हूंदी आहे उहो मिड़ई हूंदी आहे। ऐं भुट्टो साहिबु हो, भुट्टो साहिब खां पोइ बेनज़ीर साहिबा हुई, त ठीकु आहे मोहम्मद ख़ान जोड़े जो मरूम जी हुकूमत हुई, पर उहो ईअं ई हुई न, ज़ियाउल हक़ ऐं बेनज़ीर हुई ईअं। तव्हां सो हींअर बि सूरत हाल इहा आहे त पॉपुलर फोर्स इमरान ख़ान आहे, इस्टेब्लिशमेंट साम्हूं आहे, हीअ बि हुकूमत बि आहे। सो हाणे ॻाल्हियूं अगरि थियनि थियूं त ज़ाहिर ॻाल्हियूं 2 नुक़्तनि ते थींदियूं। हिकिड़ो एज़ अ सेट के हीउ मामिलो आहे, ॿियो मामिलो आहे त ईंदड़ इलेक्शन्स कॾहिं थींदा। हाणे कॾहिं थींदा में इहा ॻाल्हि त इमरान ख़ान बि ज़हनी तौर ते शायदि ज़हन ठाहे वरितो अथसि त को महीने 2 में कोन था थियनि। सो मतिलबु इहो आहे त टेक्निकली इलेक्शन थियणा आहिनि, यानी ही अगरि पूरो मुद्दो हिन हुकूमत जो पूरो थिए त माना अगस्त में ईंदड़ साल 2023 में अगस्त में ही मुद्दो पूरो थींदो, त सितंबर अक्टूबर 60 ॾींहंनि में इलेक्शन करणु, माना अक्टूबर ईंदड़ साल इलेक्शन जो ॾींहुं हूंदो, यानी ही हुकूमत अगस्त में फारिग थी वेंदी। त हिन हुकूमत वटि बचिया घणा ॾींहं, 7-8 महीना। जी हा, सो शायदि किथे ॻाल्हि थिए त ठीकु आहे, भला पोइ मई में या अप्रैल में कराए था छॾियूं चूंडूं, छाकाणि त उहे बि ईंदड़ जुलाई जो भरोसो कोन्हे। अगरि ईंदड़ जुलाई में बि हिन साल वांगुरु वरी ख़तरनाक बरसातूं थियूं या ही थियो त इलेक्शन वरी कोन थी सघंदा। सो सेफ साइड ईंदड़ साल मार्च अप्रैल में चूंडनि जी ॻाल्हि थिए पई, पर चूंडनि जी तारीख़ ते इमरान ख़ान 2-3 महीना अॻियां या पोयां ठीकु आहे। असल मसइलो इमरान ख़ान जो आहे त उहे इलेक्शन्स कीअं थींदा। जेको ख़बरूं मार्केट में हलनि थियूं त बाबा हीउ ॾिसो असां हीअ जेको न्यूट्रल वारी पॉलिसी आहे इदारे जी, इस्टेब्लिशमेंट जी,
ॾिसो तव्हां असां बाई इलेक्शन इमरान ख़ान असांजे ख़िलाफ़ु बि ॻाल्हाए पियो पर तव्हां ॾिसो बाई इलेक्शन्स बि असां खटणु ॾियूं था असीं कुझु नथा कयूं हीअ नथो थिए हू नथो थिए त इहा पॉलिसी मार्केट में ईअं ख़बरूं हलनि थियूं त इहा पॉलिसी नए चीफ सां बि कंटिन्यू थींदी यानी इस्टेब्लिशमेंट पॉलिटिक्स खां ज़ाहिरी तरह परे रहंदी यानी इलेक्शन्स मैनेजमेंट न थींदी जी हा हाणे इहो हिकिड़ी जीअं हलनि थियूं मार्केट में त हिकिड़ो मासूमाणो ख़्यालु ज़हन में अचे थो त अगरि को मैनिपुलेशन इलेक्शन में न थींदी यानी इंस्टीट्यूशनल मैनेजमेंट हल्के ऐं पंहिंजे तक जे हिसाब सां त हर को पैसा दाबा धांधली कराईंदो आहे लेकिन इदारती सतह ते को जीअं 2018 में पाण ॾिठो ओड़ी अगरि झुरलू न फिरंदो त पोइ केर बि खटे वञे हाणे केर बि खटे वञे हिन महिल जेको सॼा जेके सर्वेस थियनि था पोल्स थियनि था उन में चयो वञे थो इमरान ख़ान जो ग्राफ मथे आहे त मिसाल पाण हिकिड़ी मफ़रूज़े तौरु हाइपोथेटिकली ॻाल्हि कयूं था त अगरि इमरान ख़ान चूंडूं थियनि थियूं इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल रहे थी ऐं इमरान ख़ान खटे अची वञे थो पोइ त सही इमरान ख़ान तई बर्दगान थी वेंदो त पोइ अगरि तई बर्दगान थी वेंदो त हू चवंदो हाणे फॉरेन पॉलिसी बि मां पंहिंजी मर्ज़ी सां कंदुसि तव्हांजो छो ॿुधा ऑब्वियसली पोइ फॉरेन पॉलिसी खां वठी DHA जा मामलात जी हा जी हा सो आऊं अगरि तव्हांजी बल ते न खटे आयो आहे तव्हांजी मूं ते का महिरबानी न आहे त तव्हांजी ॻाल्हि आउं ॿुधंदुसि छो एग्ज़ैक्टली त पोइ त ही मुल्क जी माना पोइ त ही मुल्क हिकिड़े ॿिए पूरो हिकिड़ो 75 सालनि जी पॉलिसी शिफ्ट आहे एग्ज़ैक्टली यस त सिविलियन ही पंहिंजे मुंहुं खटे ईंदा ऐं पंहिंजे मुंहुं पंहिंजी फॉरेन पॉलिसी इंटरनल पॉलिसी ठाहींदा हम देखेंगे लाज़िम है इहो त अजीब मतिलबु पाकिस्तान लाइ नई ॻाल्हि थींदी उहे अजीब ॻाल्हि न आहे पाकिस्तान लाइ अजीब ॻाल्हि सो सॼी ॻाल्हि जेको तट तकड़ में करे वियासीं हाणे इनखे अगरि पाण नैरो डाउन कयूं अची इनखे सुकेड़े माना स्क्वीज़ कयूं हिकिड़े मतिलबु इनखे समराइज़ कयूं त हिकिड़े नुक़्ते ते ॻाल्हि मुक्ती आहे त नए चीफ जी मुक़ररी लाइ इमरान ख़ान साहिबु चाहे थो मुंहिंजी राय वठो त जीअं फ्यूचर सां मुराद 6 महीननि में इलेक्शन या 9 महीननि में इलेक्शन उन जी मूंखे ख़ातिरी करायो हाणे सुवालु इहो आहे त उन जी ख़ातिरी खेसि केरु कराए एग्ज़ैक्टली जी हा कराइण वारा कराईंदा ऐं हू जॾहिं नओं ईंदो त थींदो पर हू नओं हिकिड़े नाले ते ख़ान साहिब खे शदीद तहफ़ुज़ात आहिनि